उन ज़माने जी ॻाल्हि आहे जॾहिं हिंदुस्तान जे लाहौर शहर में राजा रंजीत सिंह हिकिड़ो सिख थी गुज़रियो आहे। उन जी हुकूमत आहे। कहिड़ो राजा? रंजीत सिंह। सिखनि जो चङो माण्हू वॾो बादशाह हो, हिंदू। उन जे हुकूमत जे दौर में तक़रीबन अॼु खां पौणा 200 साल अॻु जी ॻाल्हि आहे। तारीख़ हिंद में हिकु किताब में वाक़ियो लिखियो पियो आहे, मां ॾेखारण लाइ तयारु आहियां। उन में अचे थो त लाहौर जो शहर अॼुकल्ह वॾो आहे, उन ज़माने में एॾो वॾो कोन हो, नंढड़ो ॻोठ हो। उन में हिकिड़े पासे सिख जो घर आहे, ॿिए पासे मुस्लमान जो घर आहे। पाड़े में घर थींदा। सिख शादी कई, कुंवार घर वठी आयो, मुसलमान जी नज़र पई, मुसलमान जी नियत ख़राब थी पई आहे त सिखणी खणा। अल्लाह सभु कंहिंजी इज़त रखे, चवामी पाड़े में काफ़र हुजेव न त बि उन सां ख़यानत न कबी। असांजी शरीयत पाक शरीयत आहे। मुसलमान ताड़ में आ पर मौक़ो न पियो मिले। सतावड़े ते हिकिड़े दफ़े उन सिख पंहिंजी ज़ाल खे वरितो, माइटनि ॾे वठियो पियो वञे। सतावड़ो सम्झो था छा हूंदो आहे? परिणिया हो कि न वांढा हो? जे परिणिया हो त मुबारक, वांढनि जो भला हुआ ही आहे। आमीन। अब हाओ न सही, वांढनि जो भला हुआ ही। सतावड़ो चइबो आहे शादीअ खां पोइ सते ॾिहाड़े कुंवार वठी वञबी आहे माइट। इहे न बा सिख वीचारे पैदल गरीब हो, ज़ाल खे पैदल वठी हाणे माइटे पियो वञे जंग मां। मुसलमान खे ख़बर पई, हिन छा कयो, घोड़ो तयारु करे तलवार खणी हिन जे पुठियां लॻो। जंग में वञी पहुतो, हिक ॿिए खे सुञाणंदा। पाड़े जी ॻाल्हि। मुसलमान जे दिलि में ख़यानत आहे, सिख वीचारो मिड़ई ख़ैर। मुसलमान तो चए सरदार जी काॾे थो वञे, जे साहुरे थो वञा, ज़ाल खे सतावड़े ते वठियो। चए यार मुंहिंजो घोड़ो भला तव्हां केॾा चढ़िया वञो। हुनखे पेट में सूर हो न। सिख चयो बाबा ॻाल्हि ॿुध, मां तुंहिंजे घोड़े ते चढ़ा, ज़ाल खे बि चाढ़ियां, तूं पंध हले, ठहे ॻाल्हि कान थी। कि मां बि एॾे थो हलां जाॾे तव्हां था हलो, गॾिया था हलो। मिड़ई खैर आहे, तोसां घर वारी गॾा घोड़े ते चढ़ो। सिख चयो ईअं कोन थींदो, तूं घोड़े ते चढ़, बाक़ी हिकिड़ो कमु मूं वारी घर वारीअ खे सुवारो करायूं हल। बघड़ खे चयो ॿकिरियूं चारींदे, चए त छेला बि छोड़े ॾियो। हाओ न सही, मुसलमान त घुरी आ शइ पे। हाओ बिल्कुलु, तूं भला पद तो हले, तो वारी घर वारी खे घोड़े ते चाढ़ियूं थो हलां पियो। हिन जो तकड़ी हाओ कई न। सिख तो चए मां ज़ामिन वठंदो सां, ज़ामिन ॾे। असां मुसलमान देर कोन कंदा हूं, चए क़ुरान जो कसम। हाओ न सही। अल्लाह शर असांखे क़ुरान जी शनास ॾे, चओ आमीन। सिख तो चवे ज़ामिन ॾे, मुसलमान तो चए ढंग में को ज़ामिन कोन्हे। सिख तो चए हाओ ज़ामिन ॾे, ॿियो को बि कोन्हे को। तव्हां मुसलमाननि जो वॾो पीर दस्तगीर आहे, उन जनाब दस्तगीर जो हथ ॾे, ज़मानत ॾे त मां सां ख़यानत त कोन कंदे। पीरान पीर जी ज़मानत ॾे। मुसलमान जो को 10 क़ुरान खणे देरी कान कई, हे वठ पीरान पीर जो हथ वठी ज़मानत सां वाइदो थो करे त तुंहिंजे मुंहिंजे विच ते अब्दुल कादिर जीलानी ज़ामिना, मां ख़यानत कोन कंदुसि। उन सिख घर वारी घोड़े ते चाढ़ी आहे। मुसलमान माईअ खे खयो थो वञे, आस्ते आस्ते ॻाल्हियूं कंदा पिया वञनि। हलंदे 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 जंहिंमहिल घाटो जंग आयो आहे, मुसलमान आस्ते आस्ते तलवार कढी आहे, उन सिख जे कंध में वहाए कढी आहे। हिकु धक सां सिख जी मुठी हली वई, थॾे ते मरी पियो आहे। घोड़े खे डोड़ाई, माई खे जे ख़बरदार, जीअं तुंहिंजे मुड़ुस जो हाल थियो आहे, तुंहिंजो बि ईअं थींदो। माई ख़ामोश आहे, हे घोड़ो डोड़ाईंदो पियो वञे, पर कामल कामल हलंदे हलंदे माई पोइ पई निहारे।
माई छा पई करे मुसलमान तो चे पोते छो थी निहारे माई थी चवे पोते इन जे करे थी निहारिया त मुंहिंजो ज़ामिन अहिड़ो आहे जो देर कोन कंदो आहे अॼु ज़ामिन छो देर कई आहे असांजो अहिड़ो ज़ामिन आहे ज़ामिन देर त कंदो ई कोन्हे को अॼु मुंहिंजे लाइ देर छो कई अथई ख़ुदा जो कसम आहे माई इहे लफ़्ज़ चया आहिनि हिकिड़ो शख़्स परदे सां नीरे घोड़े ते सुवार आहे मुंहिंजे मथां परदो आहे अॻे पासे फिरी आयो आहे चवे थो ओ मुसलमान ख़बरदार थी मां बगदाद मां हलियो आहियां तो ख़यानत कई आहे ज़मानत में हाणे उन जाइ ते हलो जाइ ते सिख मारियो थी सिख खे जीअरो करणो तोखे सज़ा ॾियणी आहे वाह पीरान पीर दस्तगीर तुंहिंजे करामत कुर्बान वञा मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे हक़ लबदी डिॼी वियो आहे पोइ ते मोटियो आहे उन लाश जे मथां अची बीठो आहे अब्दुल कादिर जीलानी हेठि लथो आहे अल्लाह जे वलीअ छा कयो आहे हुन जे मुंडीअ खे धड़ सां मिलायो आहे धड़ सां मिलाए चवनि था कुम बिइज़्निल्लाह उथी खड़ो थी अल्लाह जे इज़्न सां उहो सिख त जहिड़ो त थियो आहे पर जहिड़े थियण सां चवे पियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम